नाज़रीन नाज़रीन मिठड़ो अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु 14 अगस्त जी मौक़े जे मुनासिबत सां अवां दोस्तनि जे लाइ ऐं अवां सजणनि जे लाइ हीअ ताज़ी शइ हिकिड़ी दोस्तनि मूंखे जीअं यादि ॾियारियो तीअं मां लिखी आहे, सो तव्हांखे पेश कयां थो। इनशा तव्हां क़बूल हूंदी, इनशा तव्हांखे वणंदी, मज़ो ॾींदी। महिरबानी। एॾी सारी हथ में सौदे जी लिस्ट आहे, पोइ बि असांखे मल्हाइणी 14 अगस्त आहे। बादशाह मुल्क जा ॾियनि था हिक ॿिए ते इल्ज़ाम, शफ़ाफ़ तरीक़े सां खाइनि था पिया हराम। बादशाह मुल्क जा हिक ॿिए खे ॾियनि था इल्ज़ाम, शफ़ाफ़ तरीक़े सां खाइनि था पिया मुल्क में हराम। के अचनि पिया के वञनि पिया, के अचनि पिया के वञनि पिया, ज़रदारी साहब मास्टर। पोइ बि असांखे मल्हाइणी 14 अगस्त आहे। मुल्क जो बुनियाद जॾहिं रखियलु हुयो कर्ज़े ते, DPC छो न विधी, कहिड़ो ॾोह ॾियूं अर्ज़े ते। दुनिया तरक़ी करे थी, असां वटि सिर्फ़ु डस्ट। पोइ बि असांखे मल्हाइणी 14 अगस्त आहे। हेॾी सारी हथ में सौदे जी लिस्ट आहे, पोइ बि असांखे मल्हाइणी 14 अगस्त। एतिरो त मुल्क जो कानून सख़्तु आहे, ॾोहारी खे ॾिनो वेंदो तख़्त। एतिरो त मुल्क जो कानून सख़्तु आहे, ॾोहारी खे ॾिनो वेंदो तख़्त। जज साहिबान खे पहुची वेंदी रिक्वेस्ट। पोइ बि असांखे मल्हाइणी 14 अगस्त आहे। मुल्क अची वियो बेईमाननि जे हथ में, मुल्क अची वियो आहे बेईमाननि जे हथ में। हुकूमत ख़तम थी वेंदी आहे हिकिड़े ख़त में। घुर्बल माण्हू बि गेस्ट आहे, घुर्बल माण्हू बि गेस्ट आहे। पोइ बि असांखे मल्हाइणी 14 अगस्त आहे। हेॾी सारी हथ में सौदे जी लिस्ट आहे, पोइ बि मल्हाइणी असांखे 14 अगस्त आहे। शाहबान अॻु में घणो कुझु लिखी चुको आहे, शाहबान अॻु में घणो कुझु लिखी चुको आहे। ज़िया खां वठी इमरान शाहबाज़ ताईं सारा दौर ॾिसी चुको। लॻे थो रोलिंग खे अची वई रेस्ट, रोलिंग खे अची वई रेस्ट आहे। पोइ बि असांखे मल्हाइणी 14 अगस्त आहे। हेॾी सारी सौदे जी हथनि में लिस्ट, पोइ बि मल्हाइणी असांखे 14 अगस्त आहे। बाय बाय।